बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु ॻाल्हि जो मौज़ू आहे मौलवी ऐं दायो। हिकिड़े मौलवी साहब खे कीअं भर वारे ॻोठ में वञिणो हो, पर पंधु थोरो परे हो। उन करे हिकिड़े दाए खां मसवाड़ ते हिकु मथे 12 आने भाड़े ते गॾह वरिताईं। दायो गॾह संझे आयो ऐं मौलवी साहब घर वारनि खां मोकिलाए रवानो थियो। जीअं त गॾह हिकु मथे ॿधल हो, तंहिं करे मौलवीअ खे उन शहर में छॾे वरी गॾह वठी दाए खे वापसि मौलवीअ वारे ॻोठ में मोटी अचिणो हो। मौलवी साहब गॾह ते चढ़ी वेठो हो ऐं दायो गॾह जी वाग पियो संभाले हलंदो पियो हले। पंधु अकेले जो दुश्मन, थोरो पंधु बि ॾुखियो लॻंदो आहे। सो हलंदे हलंदे दाए मौलवी साहब खे चयो, साईं पंधु वॾो आहे, हाणे महिरबानी करे का ॻाल्हि ॿुधाए त पंधु खुटे। मौलवी साहब चयसि त भाउ चई सच थो, पर मुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि क़ीमती, मुफ़्त में मां कंहिंखे ॿुधायां कोन, पर हिकिड़ी ॻाल्हि जा 4 आना वठंदुसि। दाए थोरो सोचण खां पोइ कुंड पासे मां पैसा कढी ऐं खणी हा कयसि त साईं ही वटि 4 आना ऐं मूंखे ॻाल्हि ॿुधाए। मौलवीअ चयसि त भाउ कन हेॾे करे ॻाल्हि ॿुधजां ऐं दिलि ते रखजां, ऐं जेको चवां सो ॿुधजां। मां जीअं चवां तीअं कजांइ। दाए चयो हाओ साईं। मौलवीअ चयसि त बसि ॻाल्हि पूरी थी। भला ॾींहं ऐं पंधु पंहिंजे मुदा ते पूरो थिए। सो हलंदे हलंदे दाए खे वरी बि पंधु ॾुखियो पियो लॻे। सो तीअं मौलवी साहब खे चयो त साईं वरी का ॿी ॻाल्हि ॿुधाए। मौलवी साहब चयसि त ॻाल्हि जा 4 आना पवंदे। दाए इहा क़बूल कया ऐं मौलवी साहब खे चयईं त अबा दिलि जो राज़ पंहिंजे ज़ाल खे न ॿुधाइजां। ॻाल्हि पूरी थी। दाए मौलवी साहब जी ॻाल्हियुनि ऐं विञायल 8 आननि जे फ़िक्र में हलंदो हलियो ऐं पंधु बाक़ी को अची बचियो हो, पर दायो बि सफ़ा थकिजी पियो। तंहिंखे पथर बि जबल जॾी ॾेखा पे ॾिनूं। हलंदे हलंदे मौलवी साहब खे अर्ज़ु कयईं त साईं वरी बि का ॻाल्हि ॿुधाए। मौलवीअ चयसि त भाड़े में बाक़ी तुंहिंजा 4 आना मूं वटि रहियल आहिनि, से ॻाल्हि ॿुधाइण खां पोइ छुटा। दाए चयो क़बूल आहे। मौलवी साहब चयसि त भाउ इंसाफ़ वारे बादशाह वटि भुलिजी बि कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजां। दाए जा 3 ॻाल्हियुनि में 12 आना पूरा थिया। नेठि पंधु बि अची पूरो थियो ऐं ही अची ॻोठ में पहुता। उते मौलवी साहब खे छॾे ॾींहं ठारे दायो गॾह ते चढ़ी पंहिंजे ॻोठ ॾे रवानो थियो। मोटण महिल दाए खे गस में हिंदुनि जो मेड़ गॾियो, जिन जो गुरु गुज़ारे वियो हो। उहे गुरूअ जी लाश खे खणी वेठा हुआ ऐं दरिया में लोढ़ण लाइ खणियो पिए विया त गस में जो दाए खे ॾिठऊं सो गॾिजी खेसि चयऊं त तूं एॾां पियो वञी त असीं तोखे पंहिंजी मज़ूरी ॾियूं था, भलाई करे असांजे गुरूअ जो लाश गस में दरिया आहे उन में लोड़े छॾिजां। दाए पहिरियां त इनकार कयो ऐं पोइ सभिनी हिंदुनि जे मेड़ मिंथ खां पोइ नेठि राज़ी थी ऐं हुनखे मौलवीअ जी ॻाल्हि यादि अची वई। जीअं चयोसि त जीअं वॾा चवनि तीअं कजां। पोइ अंदर में ख़ुशि थियो ऐं पर ॿारियूं बनूं रखी मरंदे झुरंदे खणी हाकार कयईं। हिंदुनि हिनखे दिलि ते पैसा ॾिना ऐं लाश खे खणी गॾह ते रखी हकलींदा विया ऐं ही बि लाश खणी दरिया ॾे रवानो थियो। जॾहिं दरिया ते पहुतो तॾहिं लाश गॾह तां लाहे दरिया जे कपर ते रखियईं। वरी खणी हिन खे लोड़ण लाइ तयारु थियो त उते ख़्यालु आयुसि त
हिन जनाज़े ते जेके कपिड़ा ऐं चादरूं पियूं आहिनि से बि छो न लाहे वठां। मुअन खां जीअरनि खे कपिड़नि जी ज़रूरत आहे, इहो ख़्यालु आणे जहिड़ो हिन जी धोती छोड़ियईं त हिन जी चेल में नोरो रुपयनि जो ॿधल ॾिठईं। बठारे सट ॾेई दाए सट ॾेई उहो छोड़े पंहिंजी चेल सां ॿधो ऐं ॿिया कपिड़ा लाहे सोघा करे जनाज़े खे पाणीअ में लाहे धिको ॾिनई जो पाणीअ जे वहकिरे में लुढ़ंदो वेंदो रहियो। हिन उथी घस वरितो ऐं दिलि में मौलवी साहब खे दुआऊं कंदो वियो ऐं पक कयईं त मौलवी साहब जेकी टई ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि से टई सचियूं हूंदियूं ऐं फ़ाइदे वारियूं हूंदियूं ऐं आउं टिनी ते पूरो लहंदुसि। इहे ॻाल्हियूं ॻणींदो ऐं वीचार कंदो अची पंहिंजे घर पहुतो। ग़रीब पोरियतनि जी तबियत आहे त जीअं ॾींहुं 4 पैसा हथ ईंदा अथनि त उन ॾींहुं मिड़ई हाल अहवालु सारो सुठो माना हाल सुठो रधींदा आहिनि। पर दाए खे त सॼो माल हथ अची वियो। तंहिं जाइ ते ख़्यालु कयईं त अॻे खां मिड़ई कमु घटि करणु लॻो ऐं हिन टिक ॿधी छॾी जो सुबुह जो सवेल झंग जे ख़्याल लाइ निकिरी वेंदो हो। उतां उन ॿटूअ मां 1 रुपयो कढी ज़ाल जे हथ ते आणे रखंदो हो ऐं खेसि चवंदो हो त ज़ालूं अॻे दाग लाइ आतियूं सो हू पंहिंजी मर्ज़ीअ ते सॼे पाड़े खां अॻे खाधो तयारु करे वेठी हूंदी हुई। सुरे दाग जो सॼे पाड़े खे सफ़ा मस्तु करे छॾींदो हो। आख़िर सॼे पाड़े में हिन जे दाग जी ख़ुशबू जो थी वेंदी हुई। सो सभु को हिन खां पुछंदो हो त जिते 4 दायूं गॾिजी हिन जी ॻाल्हि ज़रूरु हले, जिते 4 दाया गॾिजनि हिते हिन जी ज़रूरु ॻाल्हि हले। ऐं जेके मायूं पाड़े में अचनि से बि हिन जी ॻाल्हि कनि, चवनि अदी फलाणी अलाए जे देॻ लाथी आहे, अलाए को खज़ानो हथु कयो अथसि। कॾहिं कॾहिं जुमे जे ॾींहुं बि हिननि ते बसर चाढ़ींदी। अॼु अलाए किथां जी कुकड़ ऐं पला खाए। उनमें बि न गीह न खटाण ऐं रुगो कचो बसर पई खाईंदी हुई। हिते वरी बि माई चवंदी हुई अम्मा ख़ुदा जा रंग न्यारा आहिनि। हाणे त सांझी सुबुह रुगो दागनि जा शुशाट पिया पवनि। असीं अञा नेरनि जो लोलो मस्ततियूं तफ़ियूं त हिन जे घर में 2 परनि जी उखरी पई कुटिजे। कीअं थी भाई अदी को पतो पवे ई थो या न। सॼे पाड़े में उथी वेठी उहा ई चूं चूं हलंदी हुई। नेठि ज़ालुनि जे दिलि अची मर्दनि ते आकेड़ा छाड़ियऊं। नेठि ज़ालुनि अची मर्दनि ते कावड़ कई ऐं उन्हनि खे अची तपायूं त तव्हीं त कमायो नथा। हू शायदि ॿाहिरां या तव्हां शायदि ॿाहिरां नशे पते में पूरा आहियो जो घर जो त सोचो ई नथा। फलाणो त ॾिसो त हुन अलाए किथां माल हथु कयो आहे, अलाए किथां कमाए थो अचे रोज़ दाग वी खाधा। असां त हिन बसर लाइ बि सिकूं पिया। असांजा बसर खाई दाल खाई अंडा ई ख़राबु थिया आहिनि। मर्द वीचारा चवंदा आहिनि कहिड़े पासे वञनि। से पाण वीचारा बेवस थी नेठि अॻे टोटी कम खां ऐं हुननि जो अॻे दिलि कोन अचे कमु करण ते। पोइ बि तंहिं वरी पंहिंजी ज़ालुनि वटि साखूं ॾिनियूं त असीं सॼो ॾींहुं गॾनि सां पिया वहूं। सो तव्हीं पाण पियो ॾिसो त जेके कमाईंदा सो हाणे तव्हांजे अॻियां था रखूं। पर फलाणो जेको पोरियो थो करे सो बि ॾिसूं था आख़िर करे छा थो। बाक़ी हिन खे का खॾ हथ आई आहे या को ॿियो वसीलो अथसि त इहा ख़बर ख़ुदा खे। हाणे तव्हीं हीअं कयो जो हिन जी ज़ाल खां राज़ पुछा कयो त असीं बि उन वांगुरु खणी कमु कयूं।
मन असांखे बि अहिड़ो भाग लॻी वञे ऐं टई क्या वक़्त सां सुठो खाधो खाऊं या सलाह करे 4 ॼणियूं जेके दाए जी ज़ाल सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करण लॻियूं ऐं हिन वटि आयूं। ॻाल्हियूं कंदे कंदे हिकिड़ीअ ॿीअ खां पुछियो, दादी तूं अॼु कहिड़ी भाॼी ठाहींदीअं? ॿीअरीअ जवाबु ॾिनो, दादी मूं पेट आहे सो त भरिजे ई कोन थो। मुंहिंजो मुड़ुसु सॼो ॾींदो वहे पर मस पूरत घर जी थो करे। अॼु पैसा बि कोन सो बसरनि जूं 4 गंढियूं कुटे खणी चटणी ठाहे ॾींदी थां। ज़रो ज़रो करे वक़्तु पिया मिड़ई काटियूं। बाक़ी लिखे ते लेखो नाहे, रुखी सुखी खायो मिड़ई वक़्तु पिया गुज़ारियूं। मथां वरी ॿीअ टीअ खां पुछियो, अदी तूं ख़बर कर अॼु ॿोड़ लाइ वटी मोकिलियमि सा ख़ाली वापसि कई। तीअं ते हिन चयसि, अदी तोखां छा लिकायां त नूर वञेमि भेनरुनि सां कहिड़ो राज़ लिकायां। दाईअ खां को दुन ॿुझो आहे छा? खारे पल्ले जो टुकुर घर में पियो सो चुल्ह में गरम करे ज़रो ज़रो करे पे खाधोसीं। तंहिं ते दाए जी ज़ाल विच में ॻाल्हायो, अदी मूं ॾांहुं खणी छोकिरो मोकिली हा त गोश्त जो ज़रो ॾियांसि हा। हिन जो एतिरो चवण पोइ 4 ॼणियूं हुजत मां हीला करे बीठियूं त मन का ॻाल्हि ॿुधाए सचाई करे, पर हूअ वीचारी ख़ुदि हुनखे ख़बर ई कोन उहो छा ॿुधाए। तंहिं चयो त हाओ अदी मुंहिंजो मुड़ुसु अचे त हाणे तव्हांखे थी ॿुधायां। 4 ॼणियूं मोकिलाए उथी रवानो थियूं। राति थी ऐं दाए जी चरी ज़ाल अॻे तयारु थी बीठी हुई। सो मुड़ुस खे पुॼण ताईं चयईं त अॼुकल्ह तूं किथे पियो कमु करीं? मुड़ुस जवाबु ॾिनसि त पोरियो किथे आहे, मिड़ई इहो गॾ ते गुज़रान पियो कयां, रुॻो जानवरनि जी कुतर बि मस थी थिए। तंहिंजे ज़ाल चयसि त पोइ जे रोज़ मूंखे रुपयो थो ॾींहुं सो किथां थो आणे? का चोरी या धाड़ो त कोन थो हणी? मुड़ुस चयसि त ख़ैर घुर अलाह पियो ॾिए किथां न किथां क्या खाऊं? ज़ाल चयसि त अलाह बि को उछले त कोन थो ॾिए न जो तूं खाई पियो। हिंदे ज़ाल चयसि त ॿिया बि तो वांगुरु कमाइनि था पर मस खाधे जी पूरत बि नथा कनि ऐं तूं आख़िर किथां थो आणे? तंहिं खां सवाइ अॻु बि त तूं इहो ई पोरियो कंदो हुएं, तॾहिं बि असां त के वेला वेठा हूंदा हुआसीं। हाणे त किसो ई ॿियो लॻो पियो आहे। मूंसां इहा सचाई कर त आख़िर इहो रुपयो तूं रोज़ किथां थो आणी? तुंहिंजी दुश्मन कान आहियां, शायदि मूंखे पंहिंजो सॼण करे नथो सम्झी या ॿी का नियत अथई त ॿुधाए। ईअं चई अखियुनि मां लुड़क ॻाड़े अची रोअण में पई। बसि पोइ त अलाह ॾिए ऐं बंदो सहे। ज़ाल अची बदिली के का नंढड़ी कान आहियां, सभु कुझु सम्झां थी। हाणे मूंसां तूं सचाई नथो करीं, लॻे थो तोखां ॿी का हथ कई आहे। हाणे आऊं बि तो वटि कोन रहंदुसि, वञी माइटनि में रहंदुसि। तूं पाणे तुंहिंजो मुंहुं बि पंहिंजो त मथो बि पंहिंजो, तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। तंहिं ते मुड़ुसु वीचारो मुंझी पियो। ज़ाल ज़ात जे लुड़कनि अॻियां वॾनि वॾनि बुज़ुर्गनि ऐं शहनशाहनि हथियार फिटी करे छॾिया। सो ही वीचारो दायो असुल माठ थी वियो। पर सम्झाई त रन ज़िद ते चढ़ी आहे सा छॾींदी कान। हिननि रननि खे का ख़ुदा जी मार पवे, बाक़ी असां खां ज़ोर आहिनि। पोइ ख़्यालु कयईं त खणी किसो करे ॿुधायांसि, पर उते मौलवी साहिब जी नसीहत बि यादि अची वई। वैसे त ज़ाल खे दिलि जो राज़ न ॿुधाइजां, सो छा कयईं जो सची ॻाल्हि लिकाए ज़ाल खे राज़ी करण लाइ चवणु लॻो, तूं रोज़ ॾिसंदी आहीं त आउं सुबुह जो सवेल छॻियूं गॾे वेंदो आहियां। उते पहुची पहिरियां अक जा 2 कचड़ा पन खाईंदो आहियां त मूंखे
पेटां हिकिड़ो उहो रुपयो निकिरंदो आहे जो धोई साफ़ करे आणी तोखे ॾींदो आहियां। ॿेली धोई अथई भलाई करे कंहिंखे इहो हाल न ॿुधाइजांइ। ज़ाल चयसि त मुंहिंजो कहिड़ो कमु मूंखे अलाए जे छा सम्झो अथई। आऊं का अहिड़ी हल्की नंढड़ी दिलि वारी आहियां छा? खे राति गुज़रे सुबुह जो दाए वरी बि दस्तूर मूजिबि रुपयो हाणे ज़ाल जे हथ ते रखियो ऐं पाण गॾु हकिले कम ते हलियो वियो। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ पाड़े वारियूं मायूं चारई ॼणियूं काठी ऐं टांडे जे बहाने सां अची गॾु थियूं। हिन खे हेठियूं मथियूं ॾेई नेठि दाए जी ज़ाल ऐं मुड़ुस खां ॿुधल समूरो किसो राति वारो ज़ाहिर करे हिन खे खणी ॿुधायो ऐं चईनी खे पारत कयईं दादी कंहिं सां बि हीअ ॻाल्हि न ज़ाहिर कजो न त मुड़ुस असुल मूंखे मारे विझंदो। हिननि पक ॾिनसि त मिठी मुई छो अची बताल थी आहीं मतां कॾहिं अहिड़ो ख़्यालु कयो अथई। ईअं चई हर का पंहिंजे पंहिंजे घर वई चवंदा आहिनि त का बि ॻाल्हि हिक खां निकिरी वई ॿिए वटि पहुती त सभिनि वटि पहुती। सो सॼे ॻोठ में दाए जी ॻाल्हि अख छिंभ में पहुची वई। अञा सुबुह वारो तारो ई मस उभरियो त सभु का दाए जी ज़ाल पंहिंजे पंहिंजे मुड़ुस खे उथारे चवणु लॻी त सिगो कर सिज पियो उभरे यकदमि वञ जंग में अक जा 4-5 कचड़ा पन पटे खाई जंग जो ख़्यालु लाइ अच। पर ॿुध इहो ख़्यालु रखजांइ त उहे पन खाइण खां पोइ पेटां ॿर पिया निकिरंदे से संभाले खणी अचिजांइ ऐं रुपयनि जी लालच ते सभु को गोशाइती हंध ॾांहुं भॻो तव्हांजो सिज पटनि ते पइजी वियो पर दायनि मां का बि पर कान वरी कोई त ज़ालुनि खे अची विसरे पिया त मतां रुपयो फासी पिन या लालच में अची हिक ॿिए सां विड़ी पिया नेठि सही संभरी ॿई ॼणियूं गॾिजी मुड़ुसनि जी ॻोल्हा लाइ रवानो थियूं। उते